नाज़रीन, ठटे जे शाह लतीफ़ कॉलोनी जी रहवासण पीरसन मां खे पुटनि घर मां धिकारे कढी छॾियो आहे। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफ़ोन लाइन ते मौजूदु आहे ठटे मां SS न्यूज़ जो रिपोर्टर तनवीर ख़ास खेली। जी तनवीर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ठटे जे हेडक्वार्टर मकली जे शाह लतीफ़ कॉलोनी वारे इलाइक़े में पुट पंहिंजी पीरसन मां खे जाइदाद खे फबाइण तां घर मां धिकारी कढी छॾियो। हीउ ॼारींदड़ वाक़ियो सोशल मीडिया ते वायरल थियण खां पोइ हितां जे सियासी समाजी ऐं शहरीन में ॻणती छाइजी वई, जॾहिं त पुट पंहिंजी वालिदीन जे प्लाट ते कब्ज़े लाइ न रुॻो जीजल अमण खे घर मां धिकारे कढियो, पर उन सां गॾोगॾु पंहिंजे सॻनि भाइरनि खे पिणु बेघर करण लाइ संदनि मथां केस दाख़िल कराया विया आहिनि। राति देर सां बदनसीब पुट पंहिंजी जीजल माउ खे सख़्तु तज़लील जो निशानो बणाइण बैदि घर खां ॿाहिरि कढी छॾियो, जेका सॼी राति घर ॿाहिरां रस्ते ते खुले आसमान हेठि पयल हुई। जॾहिं त हितां जे सुञाण हल्कनि घुर कई त जीजल अमण सां ज़ुल्म कंदड़ पुट ख़िलाफ़ कार्रवाई जी घुर कई आहे। जी तनवीर ख़ास खेली, तफ़सील ॿुधाइण लाइ अव्हां जी महिरबानी। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।